बोलो श्री पुरुषोत्तम भगवान की जय। बोलो राजा रामचंद्र, बोलो श्री चंद्र भगवान की। सत्संग जो थी सारे जग में हर हंद शान महान। सत्संग जो थी सारे जग में हर हंद शान, हर हंद शान महान मिले तो हर हंद शान महान मिले तो सबके आत्म ज्ञान। हर हंद शान महान मिले तो सबके। सत्संग जो थी सारे जग में हर हंद शान महान। संग जो थी सारे सत्संग पारस बण जी करे थो। सत्संग निर्धन खे धनवान, निर्धन खे दूर गरीबी करे करम जी। दूर गरीबी हो जे सारो जहान, हो जे सारो। सत्संग जो थी सारे जग में हर हंद शान महान। सत्संग जो थी सारे जग में। सत्संग चंदन बण जी दे थो। सत्संग चंदन बण जी शीतलता सुरहान। शीतलता दूर करे चिंताओं मन जो। ठाहे सचो इंसान, ठाहे सचो, ठाहे सचो इंसान मिले तो सबके आत्म ज्ञान। ठाहे सचो इंसान मिले तो सबके। सत्संग जो थी सारे जग में हर हंद शान महान। सत्संग जो थी सत्संग गंगा बण जी सब जो। सत्संग गंगा करे छॾे कल्याण, करे छॾे पापिन खे भी तारे उदासी। पापिन खे भी बेपद थो निर्वाण, बेपद थो निर्वाण। सत्संग जो थी सारे जग में हर हंद शान महान। सत्संग जो थी सारे जग में हर हंद, हर हंद शान महान मिले तो सबके आत्म ज्ञान। हर हंद शान महान मिले तो सबके आत्म ज्ञान मिले तो। सत्संग जो थी सारे जग में हर हंद शान महान। सत्संग जो थी सारे बोलो श्री सत्संग भगवान की। दीनन दयाल थी सदा कृपाल, दीनन दयाल थी सदा ओ नंग नंग पाल।
श्री कृष्ण मुरारी थी। गिरवर धारी आए बांके बिहारी, सब चवन बनवारी, रची रस जय प्यारी थी। मथुरा में जायो सब बंद बनी आयो, अची गोकल वसायो, वृंदावन गौचारी थी। द्वारका जो नाथ आए नाथन अनाथ, द्वारका जो नाथ दे भक्तन के साथ, ये चवे सृष्टि सारी थी। जसोदा जो बाल के चवन नंदलाल, जसोदा जो आए गायन जो ग्वाल, जीव जंत सुखकारी थी। देव के जो लाल वसुदेव को कमाल, मटे आयो पंहिंजो बाल, कई लीला जय न्यारी थी। इनो गीता जो ज्ञान सब जाने थो जान, पढ़े बार बुढ़ो जवान, पढ़े बार बुढ़ो जवान, विश्व सारी जय तारी थी। देखो धारे तो ध्यान तंखे मिले भगवान, पाए आत्म जो ज्ञान, महिमा वेद ने उच्चारी थी, महिमा संत ने उच्चारी थी, महिमा भक्त ने उच्चारी थी। भाग भलो सब जो कंदो श्री कृष्ण भगवान, याद उदासी जो करे पाए पद निर्वाण, बोलो श्री। ओम राम रमापत रूपतु दीन दयाल दयावान, कृपा कने कमलापति मालिक तू मेहरबान। कथा ॿुधो सब प्रेम सां धारे मन में ध्यान, आस सब पूरन कंदो पुरुषोत्तम भगवान। ओम भूरिभुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। सासंगति मान पवित्र महीनो हली रहियो आहे श्री पुरुषोत्तम महात्म जो, जंहिंजी कथा श्री सूजी महाराज सोनकन खे और भगवान विष्णु महात्मा नारद मुनिअ खे वर्णन करे रहिया आहिनि। काल्ह हिन जे 17वें अध्याय में कथा जो प्रसंग ॿुधी आया। श्री पुरुषोत्तम जे प्रभाव सां सदे ब्राह्मण जे मोल पुट सुखदेव जो जीअरो थियनि। भगवान विष्णु हुन ते प्रसन्न तो थियो। 12,000 वर्ष उनखे उमिरि तो वधाए ॾिनी, पर हिकिड़ी कथा बि ॿुधाई धनन ब्राह्मण जे पुत्र जी, जंहिं देवताउनि खां हट करके पुत्र त प्राप्त कयो, पर उहो अहिड़ो मंद बुद्धिया वारो निकितो जो हिकिड़े संत जो रंज खयो और श्राप जे करके हेॾे सारे पहाड़ जे हूंदे सूंदे उनजी उमिरि जल्द पूरी थी वई। वरदान मिलियो भाई जेसि ताईं ये पहाड़ हूंदो तेसि ताईं ये जीअरो रहंदो। संत अहिड़ा ॿार पंहिंजा पैदा कया हिक हिक श्वास में जो खिन पल में उन पहाड़ खे पट करे छॾियो। इहा वार्ता भगवान विष्णुअ
सदैव ब्राह्मण के वर्णन करे ॿुधाई और उनखे उपदेश ॾिनो त भई तूं अहिड़े पुत्र सां पाए करके, अहिड़े पुत्र खे पाए करके तूं उनखे सम्झाइजांइ त वरी कंहिं संत खे रुंझाए न और ॿिए जन्म में तूं राजा वञी करे दृढ़ धनवा थींदे। हींअर वधीक कथा जो प्रसंग वर्णन थी रहियो आहे 18वें अध्याय में भगवान श्री विष्णुअ जो सदैव ब्राह्मण के पुरुषोत्तम महात्म वर्णन करे ॿुधाइण और ब्राह्मण जो दृढ़ धनवा जे रूप में अची करके ॿियो जन्म वठन। बोलो श्री पुरुषोत्तम भगवान। वचन बुद्धि भगवान जा चयो ब्राह्मण जोड़े हथ, महिमा अपरंपार कहिड़ी कर्या मां कथ। हरे राम। चयो ब्राह्मण कृपा मोते करे, चयो ब्राह्मण कृपा मोते करे, इन राज जो पर्दो करियो परे। कीअं मोते परसन थिया आयो, छो मुआ मोल पुट खे पायो। चयो भगवन मां समझाया थो, तोखे राज समूरो ॿुधाया थो। तो अणॼाणाईअ में विरत रखियो, ऐं पुरुषोत्तम जो जाप जपियो। आए पुरुषोत्तम महीनो प्यारो, सभु महीननि में आ सोभारो। आया पाण स्वामी मां उन जो, रखियो नालो उन ते मूं पंहिंजो। रखी प्रेम विरत जो पाले थो, रखी प्रेम विरत जो। ऐं नाव धणीअ जो संभाले थो, ऐं नाव धणीअ जो। ओ उत्तम पद खे पाए थो, ओ उत्तम पद खे। ऐं जम जी चोट न खाए थो, ऐं जम जी चोट न, ऐं जम जी चोट न खाए थो। निंदा कंहिंजी की न कजे, निंदा बुरी बदकार। निंदक जो मोहकारो थे, दाता जे दरबार। दाता जे। हरे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त सोन को भगवान जा अहिड़ा वचन ॿुधी करके सदैव ब्राह्मण ॾाढो प्रसन्न थियो, हथ जोड़े करके भगवान खे वेनती करण लॻो त हे प्रभु, कहिड़े कारण तव्हीं मुंहिंजे मथां अहिड़ा प्रसन्न थिया आहियो। कहिड़ो मूं अहिड़ो कर्म कयो जो हिन मां मोल पुट खे बि प्राप्त कयो आहे। सभु मिट माइट सम्झाए हारे विया त भई हाणे मोल को जीअरो थींदो आहे। पाण मूंखे विश्वास हुयो, कहिड़ो कर्म मूंखां अहिड़ो थियो आहे या मूंखे ख़बर नथी पवे पई। प्रभु मूंखे उहो राज़ खोले करके ॿुधायो। भगवान विष्णु चवणु लॻो त हे सदैव ब्राह्मण, तो श्री पुरुषोत्तम महीनो पालन कयो आहे। अणॼाणाईअ में ई सही। पुरुषोत्तम कहिड़ो आहे? तमामु उत्तम महीनो आहे, जंहिंखे मां पाण पंहिंजो नालो सौंपियो आहे और उनखे वरदान ॾिनो आहे भई जेको बि हिन महीने में दान पुण्य सत्कर्म और भक्ति भाव कंदो, उनजी मनोकामना पूर्ण थींदी। बोलो श्री पुरुषोत्तम भगवान। सांदे तो अणॼाणाईअ में ई सही पुट खे साण वठी करके गोद में खणी और सॼो महीनो तो पालन कयो आहे। इन तुंहिंजे कर्म जे करके मां तुंहिंजे मथां प्रसन्न थियो आहियां। हिन महीने जो मां ख़ुदि स्वामी आहियां, हर 3 साले अचे थो पियो और मूं पाण हिनखे वरदान ॾेई करके सभिनी महीननि में उत्तम बणायो आहे। संसार में जेको भी इन जो विर्त रखी करके और अहिड़े सत्कर्म में पंहिंजो जीवन गुज़ारे थो पियो, मां हुनजे मथां सदाईं प्रसन्न थो रहां पियो। और अहिड़े मुंहिंजे भक्त पुरुष या अहिड़े परम पावन महीने में
जेको निंदा तो करे पियो, निंदा कंहिंजी की न कजे, निंदा बुरी बदकार। केतिरा ॼणा महीने जी निंदा बि कंदा हुया, भई मल मास आहे, अधिक मास आहे, चारे राम। पर जंहिं मां हिन जो स्वामी बणियुसि तो हिनखे मां उत्तम पद प्राप्त कराए ॾिनो आहे। तंहिं करके कंहिंजी निंदा करणु तो बुरी आहे ई। जेकॾहिं कोई अहिड़ी निंदा करे बि अथो पियो तो साईंअ जे दर ते उहो कॾहिं बि सोभारो नथो बणिजे पियो। निंदा तो कंहिंजी बि न करणु घुरिजे, न मिट माइट जी, न यार दोस्तार जी, न को की कंहिं दुश्मन जी। पर हुन में बि जेकॾहिं साधु संत या अहिड़े परम पावन पुरुषोत्तम महीने जी कोई निंदा कंदो तो उहो तो कॾहिं बि मुंहिंजे दर ते सोभारो न बणिजंदो, उहो बदकार थींदो सॼे संसार में। जेको पुरुषोत्तम जी निंदा कंदो उहो नरकनि जी पीड़ा सहंदो, वरी जनम नीच घर पाईंदो ऐं सारी उमिरि पछताईंदो। कर याद सदा पुरुषोत्तम खे, कर याद सदा। जे पाइण चाहीं भगवत खे, जे पाइण चाहीं। चई इएं प्रभु वैकुंठ वयो, चई इएं हथ जोड़े सदैव प्रणाम कयो, हथ रही आनंद सां पोइ वरे हजार, रही आनंद सां पोइ वरे अची पद पातो ब्राह्मण सुखकार, अची पद पातो ब्राह्मण। बणी राजा द्रढ़ धनवाहु थियो, बणी राजा द्रढ़ धनवाहु। गौतमीय रूप सिलवती कयो, गौतमीय रूप। चयो बाल्मीक सुण राजन तूं, चयो बाल्मीक सुण राजन। पुट ॼाण तो राजन तूं, पुट ॼाण जितो तो। जंहिं तोखे ही उपदेश कयो, ओ अॻे जन्म सुखदेव हुयो, ओ अॻे जन्म सुखदेव। हे जन्म जन्म जो लेखो आ, थियो पूरो हाणे जेको आ, थियो पूरो हाणे। इन रीत सॼी कई सूत कथा, इन रीत सॼी कई। जंहिंजे पढ़ण ॿुधण सां भरमल था, जंहिंजे पढ़ण ॿुधण सां भरमल था। पूरो अरिड़ो अध्याय थियो, चयो सूत महाराज ॿुधे उदासी कथा जो। पूरा थियन सब काज, बोलो श्री कृष्ण देव। हरे राम। भगवान श्री विष्णु चवण लॻो त हे ब्राह्मण, तंहिं करके पुरुषोत्तम जी तो निंदा कॾहिं बि न करणु घुरिजे, नरकनि जो भागी तो बणिजे पियो उहो जी। जन्म नीच घर तो वञी करके पाए, सॼी उमिरि हुनजी ईअं वैरत थी हली वञे पई और पोइ उनखे पछताइणो थो पए। माण्हू कर्म करण में आहे तो स्वतंत्र। भॻवानु चयो आहे अर्जुन खे गीता में, भाई जीअं वणे माण्हूअ खे कर्म करे, उनखे पूरी छूट ॾिनल आहे, स्वतंत्र आहे, पर हुनजे कर्म जे फल में हू परतंत्र थो बणिजे। कहिड़े कर्म जो कहिड़ो फल ॾियणो आहे उहो वरी कुदरत जी लीला आहे। चारे राम। तंहिं करके सोचे सम्झी करके करणु घुरिजे। जेको अहिड़ी निंदा कंदो आहे उन्हनि खे नरक जो भागी थो बणिजणो पवे। और पोइ और हूअं बि माण्हू कर्म करण खां पोइ जॾहिं हुनजो फल भोगींदो आहे पोइ पश्चाताप कंदो आहे, अरे मां हे छा करे विधो। चारे राम। कंहिंसां वैर रखंदो,
कंहिंसां दुश्मनी रखंदो पर पोइ ख़बर पवंदी त मूंखां ॾाढो पुरुष आहे, पोइ हथ जोड़ींदो वतंदो आहे। चारे राम भई चवंदा आहिनि न भई शेर ते सवा शेर, नैले पे दैला, ख़बर त पोइ पवंदी आहे न। हाली त माण्हू पंहिंजो सुरियाई ॾेखारींदो आहे, पोइ वरी पछताइणो बि पवंदो आहे। शास्त्रनि में चयो आहे भई अब पछताए हो त क्या, जब चुड़िया चुग गई खेत। साधु संत महात्माऊं सदाई पिया था उपदेश कनि, प्रेरणा पिया था कनि भई तूं सोचे सम्झे पंहिंजो कर्म कर, पोइ तोखे पछताइणो न पवे। अहिड़े ज्ञान जी जेको पंहिंजे जीवन में वृद्धि थो करे पियो, भगवान चवे थो त उहो ई सदाई हिन संसार में सुखी थो गुज़ारे। भगवान विष्णु सदैव ब्राह्मण खे अहिड़ी तरह पुरुषोत्तम महीनो यादि कराए और उन जी महिमा ॿुधाए करके दर्शन ॾेई भगवान तो पाण अंतर ध्यान थी वियो। हेॾा सदैव ब्राह्मण भगवान जी अहिड़ी आशीर्वाद पाए करके ॾाढो गदगद थींदो घर आयो। हज़ारे वरे उन पंहिंजे पुत्र सुखदेव सां सुख पूरो गुज़ारे करके अंत समय वञी मुक्तिअ खे पाए ॿियो जनम राजा दृढ़धनवा जे रूप में वरितो। संदसि गौतमी ब्राह्मणी राणी अची करके बणिजी सीलवतीअ जे नाले सां। महात्मा वाल्मीकि राजा दृढ़धनवा खे चवणु लॻो त हे राजन, इहा तुंहिंजे पूर्व जन्म जी अहिड़ी कथा आहे और उहो सुखदेव नाले तुंहिंजो पुत्र इन तोते जे रूप में अची करके तोखे अहिड़ो उपदेश ॾेई वियो आहे वन में रहंदे। हे राजन, इहो सभु जन्मनि जन्मनि जो लेखो आहे। ख़बर न आहे कहिड़े जन्म जो कर्म कॾहिं थो अची करके खुले। इहा ख़बर मात्र विधाता खे हूंदी आहे। हानि लाभ जीवन मरण जस अपजस विधि हाथ चारे राम। हिन में कंहिंजे बि मनुष्य जो वस नथो हली सघे पियो। श्री सोजी महाराज सोनक आदि ईश्वरनि खे चवणु लॻा त अहिड़ी दृढ़धनवार महात्मा वाल्मीकि जी मां तव्हांखे कथा वर्णन करे ॿुधाई, जंहिंजे पढ़ण और ॿुधण सां सभु जीव जे मन जा भरम दूर था थी वञनि पिया। हिते हिन कथा सां गॾु ही 18 अध्याय ते समाप्त थियो। बोलो श्री पुरुषोत्तम भगवान। श्री सूजी महाराजनि चवनि था त अॻिते ॿुधो कीअं उन पुरुषोत्तम जे नियम पालन करण जे करके कंहिंजा अञा ॿिया कार्य रास थिया आहिनि। जो हिन पुरुषोत्तम महीने जे महात्म में ॿियूं केतिरियूं कथाऊं ईंदियूं। जीअं सदैव ब्राह्मण जो ही कार्य सिद्ध थियो। 19 अध्याय में सुभाणे वर्णन थींदो। ऋषि वाल्मीकि जो राजा दृढ़धनवा के पुरुषोत्तम विर्त जी विधि वर्णन करे ॿुधाइण। राजा दृढ़धनवा अहिड़ो महात्म ॿुधी करके पूर्व जन्म जो पंहिंजो महात्मा वाल्मीकि खां पुछंदो त भई इहा कहिड़ी तरह इन विर्त जो पालन करणु घुरिजे, त विधि काई आहे, को विधान आहे, सो प्रसंग 19 अध्याय में सुभाणे वर्णन थींदो। बोल गुरु नानक देव। बोलो राजा रामचंद्र। हिन प्रेम सां प्रसाद बि वठो और ही परमात्मा जी कृपा रूपी भजन भी चवायो। दयावान आई दया कर धणी, दयावान आई दया कर, मेहरवान आई मेहर कर खणी, दयावान आई दया कर धणी, मेहरवान आई मेहर कर खणी, मेहरवान आई। आया गुनाहन में भरपूर माँ, आया गुनाहन में दातार पापन में थिस चोर माँ, दातार पापन में थिस चोर, बख्शणहार आई माँ आयुष सुणी, बख्शणहार आई माँ आयुष, मेहरवान आई मेहर कर खणी, मेहरवान आई, दयावान आई दया कर धणी, दयावान आई।
मेहरबान आई मेहर कर खणी, मेहरबान आई हयो ना करम को वणे जे को तोखे कयो ना करम को वणे जे को कंडाई कंडा मूछ जा आइन पोखे कंडाई कंडा मूछ जा आइन रहम वारो आदि रहम जी कणी रहम वारो आदि रहम जी मेहरबान आई मेहर कर खणी मेहरबान आई दयावान आई दया कर धणी दयावान आई दया कर मेहरबान आई मेहर कर खणी कयम की न कंहिंजी बिकाई भलाई कयम की न कंहिंजी बिकाई न भुलजी उदासी मूं भक्ति कमाई न भुलजी उदासी मूं कयम की न कंहिंजी बिकाई भलाई कयम की न कंहिंजी बिकाई न भुलजी उदासी मूं भक्ति कमाई तारण हार आई तूं तारज वैतरणी तारण हार आई तूं तारज तारण हार आई तूं तारज वैतरणी दयावान आई दया कर धणी मेहरबान आई मेहर कर खणी मेहरबान आई मेहर दयावान आई दया कर धणी दयावान आई दया कर ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं श्रीश्वरं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वांग्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवृद्ध्यानिगमनं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मंगलं भगवान् विष्णुं मंगलं गरुडध्वज मंगलं पुंडरीकाक्ष सर्वमंगलाय तनोहरि बोलो हिंदू सनातन धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का बोलो श्री गंगा मैया आयो लाल कयो।